मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाह ताला ने बारे में आयत अता फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। ए ईमान वारो न खाओ एक ॿिए जो माल बातिल तरीक़े सां। अल्लाह ताला ॾिसो ईमान वारो तव्हांखे सॼो आहे, तमामु मुस्लमान खे अल्लाह ताला हिते ईमान वारो सॼो आहे। त ए ईमान वारो थी सघे थो तव्हां मुस्लमान हुजण खां बावजूद बि मतां बातिल तरीक़े सां माल खाओ, हिक ॿिए जो माल बातिल तरीक़े सां खाओ। बातिल तरीक़ो छा खे चइबो आहे? बातिल तरीक़ो ॾिसो क़ुरान हकीम जा अल्फाज़ जेको आहे जामी अल्फाज़ आहिनि, जुमिलो सिर्फ़ु हिकिड़ो हूंदो आहे पर उन जा तफ़सीर तमामु घणा निकिरंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए बातिल तरीक़े सां माल हिक ॿिए जो न खाओ, बातिल तरीक़े सां हिक ॿिए जो माल न खाओ। बातिल तरीक़े सां कीअं? पोइ इन जो तफ़सीर जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात कई। अल्लाह जे नबी फरमायो जुआ जे तरीक़े सां हिक ॿिए जो माल हासिल न कयो। हे छा आहे? बातिल तरीक़ो आहे न। कंहिंसां 1000 रुपयो जेको आहे शर्त लॻाईसीं, हक़ीक़त में पैसो त मां वटि अचे थो, अल्लाह बचाए। मां हिकिड़ो मिसाल थो पेश कयां। हक़ीक़त में अॻिले मुस्लमान जो 1000 उन सां डन कईसीं, अवा मां उन खां कंहिं एतबार सां उहा गेम खटे वियुमि, त उनजो 1000 रुपयो मुंहिंजे खाते में त अचे पियो न। अल्लाह ताला फरमायो हे बातिल तरीक़ो आहे, इन तरीक़े सां हिक ॿिए जो माल न खाओ, हे हराम तरीक़ो आहे। जुआ जे तरीक़े सां पैसो हासिल न आहे करिणो, हे हराम तरीक़ो आहे। इन खे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बातिल करार ॾिनो आहे। ॿिए नंबर ते सूद वारे तरीक़े सां माल न कमायो, हे बातिल तरीक़ो आहे। सूद छा खे चइबो आहे? ॿ चार वांगुरु ॻाल्हि क्लियर आहे। जिन्स मुक़ाबले जिन्स जे ज़्यादती कई वञे, इन खे अरबी जे अंदरि रिवा चइबो आहे, सिंधी जे अंदरि उनखे सूद चइबो आहे। यानी साफ़ तौर ते पैसे ते पैसो वठणु, हे साफ़ तौर ते पैसा एतिरा वठि ऐं पैसो हे छा आहे? हे सूद आहे। हा, जिन्स तब्दील करे ॾियो था, पोइ कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। मां काफ़ी व्याजनि खे 2 साल पहिरियों सम्झायो हुउमि, काफ़ी व्याज जी। मां ज़ालिम तव्हां ॾिसो कमाई त खणी कयो था, पर इन खे थोरो तब्दील छा नथा कयो, जंहिंसां तव्हां व्याज जे ज़ुल्म खां बची वञो। त उन्हनि चयो साईं कीअं कीअं कोई इहो तरीक़ोकार असांखे ॿुधायो। मां उनखे चयो तरीक़ोकार हे आहे, अॻिले बंदे खे जेकॾहिं बिल फर्ज़ पैसे जी ज़रूरत आहे, तव्हां उनखे पैसा जेको हथ में बिल्कुलु बि न पकड़ायो, का शइ उनजे हथ में पकड़ाए छॾियो। बाबा हे असां तोखे सोली सिंधी में मोटरसाइकिल ॾियूं था, हे असां मोटरसाइकिल ॾियूं था। जेकॾहिं अॻिलो मोटरसाइकिल ॾिए थो, आहे उहा मोटरसाइकिल 50,000 जी, मूंखे ॾिने मोटरसाइकिल साईं 50,000 जी आहे, 3-4 महीने जे रख ते मां 60,000 ते ॾींदुमि। मां हिकिड़ो मिसाल थो पेश कयां त दुनिया जो कोई बि आलिम हिनखे सूद न चवंदो। हे सूद जे हुकुम में नथी अचे इहा ॻाल्हि। छाजे करे? त सूद उनखे चइबो आहे त पहिरियों हिन पैसा ॾिना 50,000, महीने ॿिनि खां बाद में 60,000 पैसा वधा। त हाणे हे छा थो ॾिए? हाणे पैसा त ॾे ई नथो, हाणे हे ॾिए थो मोटरसाइकिल। मोटरसाइकिल जो सही मां हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, पर दुनिया जी हर हिकु शइ थी सघे थी। हाणे हिन ॾींहुं आहे मोटरसाइकिल, उन ते जेकॾहिं हे नफ़ो रखे थो, हे त सूद न आहे। 2-4 वांगुरु इहा ॻाल्हि क्लियर आहे, हे सूद न आहे। त अल्लाह ताला फरमायो बातिल तरीक़े सां हिक ॿिए जो माल न खाओ। टे नंबर ते धोखेबाज़ी सां हिक ॿिए जो माल न खाओ। धोखेबाज़ी सां बाज़ बंदा हिकिड़ी शइ वठी ईंदा आहिनि, पोइ अॻिले खे धोखो कीअं ॾींदा? धोखो कीअं ॾींदा? कसम खणंदा, बाबा हे शइ असां मिसाल थो मां ॾियां 1000 रुपये ते वठी आया आहियूं, हे शइ असां 1000 रुपये ते वठी आया आहियूं, नफ़ो कंहिं क़िस्म जो कोई बि नथो कयां, इहो इन मूर में ई तोखे मां ॾियां थो, तूं खणी वञ। हे अथव धोखो। यार खोपड़ी ॾिसो, खोपड़ी मुंहिंजी बि कमु नथी करे न हिते। हिकिड़ो बंदे जो 20,000 जो दुकान जो किरायो आहे, 3 मुलाज़िम रखे वेठो आहे, 20,000 मसवाड़, 3-4 मुलाज़िम दुकान ते रखे वेठो आहे। नेट चौंकी बि ॾींदो हूंदो, बिजली बि ॾींदो हूंदो, ऐं दोस्त असांजे लाइ वञनि चांहि बि पीआरींदो हूंदो। त इहो ज़ालिम 1000 वारी शइ मूंखे 1000 में कीअं थो ॾिए? हिते त मुंहिंजी बि खोपड़ी जेका फिरे थी। त 1000 वारी शइ मूंखे छा चवंदो? साईं हे मां तोखे ई 1000 में थो ॾियां, सिर्फ़ु तोखे ई 1000 में ॾियां, सिर्फ़ु तोखे ई 1000 में थो ॾियां। बिल फ़र्ज़ नियत कंहिंजी ते असां डिपेंड ख़राबु थी नथा वञूं। अल्लाह कंदो उहा शइ 1000 जी हूंदी, उहा शइ अल्लाह कंदो 1000 जी हूंदी। छो त काफ़ी असां सां त जेको आहे बंदा ईअं, पर साईं अॼु मौलवियुनि खे बि चती वणनि था। मुमकिन आहे असांखे बि जेको ठगी असां बि करे सघंदा, कोई मसइलो न आहे। छो त इंसान ते भरोसो कंहिं क़िस्म जो कोई बि करणु न खपे, थी सघे थो, पर असां जेको आहे
यानी इख़लास वारी नियत सम्झो था यार वाक़ई इहा शइ 1000 जी आयल हुई, मूंखे तूं पेशवाम सम्झी करे तूं 1000 ॾिनी आहे। हाणे मां असुली रुख़ जी तरफ़ अचां थो। जेकॾहिं उहा शइ 1000 जी नाहे, उहा शइ हुई 800 रुपए जी, ऐं हिन 1000 ॿुधाए करे चई साईं कंपनी खां ई 1000 ते आई आहे, यादि रहणु खपे त हे जेको नफ़ो कमायो अथई इहो नफ़ो हराम कमायो अथई। मुजीब रहमान खे न धोखो ॾिनो आहे। यार साफ़ ॻाल्हि करे ॾिसो, नफ़े खां बिगैर त वाक़ई हिन जी दुकानु न हलंदो न। जेकॾहिं 200 या 500 या 1000 न रखे त हक़ीक़त में हिन जो दुकानु काॾां हलंदो पोइ। शरीयत में इहो हुकुम आहे, जेकी बि शइ तव्हां वठी था अचो न, जेकी मार्केट में नफ़ो हले थो उहो तव्हां नफ़ो रखे सघो था, नफ़ो रखे सघो था। पर हे ॻाल्हि ख़तरनाक आहे, हे ॻाल्हि इंतिहाई वॾी ख़तरनाक आहे त साईं बसि हे 1000 में मिली आहे, इहा 1000 में इहा असां तोखे था ॾियूं। पर जेकॾहिं हक़ीक़त में 1000 में वठी आयो त पोइ हिन जे लाइ माना कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पर जेकॾहिं 800 में वठी आयो आहे, इहो साईं हराम थी वियो। हाणे हिकु नंबर ते हराम थी वियो, ॿिए नंबर ते धोखो अची वियो, मुजीब रहमान खे धोखो मिली वियो, मूंखे धोखो अची वियो। मां हाणे छा, हाणे त मां कसम बि खणंदुमि न शइ ते त बाबा न हे शइ मिलंदी 1000 ते आहे, हे शइ मिलंदी 1000 ते आहे। छाजे करे त मुंहिंजे अॻिले दोस्त ॿुधायो हे शइ 1000 जी आहे, त इन में अची वियो धोखो। अलाह ताला फरमायो इहो हे हिन जो टियों तफ़सीर अथव बिल बातिल जो। अलाह ताला फरमायो बातिल तरीक़े सां माल खे हासिलु न कयो, बातिल तरीक़े सां। इन जो बहितर रुख़ मां ईअं ॿुधायां, कोई पुछा करे साईं शइ केतिरे जी आहे, करणी मुजीब रहमान पाण छो न वञे, उनखे ईअं चयो साईं शइ जो रेट थोरी ॿुधाईंदासीं असां, रेट थोरी ॿुधाईंदो मां केतिरे में आई आहे। बहरहाल साईं इन ते असां मुनासिबु जेको आहे पंहिंजो नफ़ो जेको असां लॻायूं था, हे बहितर तरीक़ो आहे। रेट ॿुधाइणो कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, असां जेको नफ़ो रखूं था ऐं इनशाला इन में तव्हांखे नुक़सानु न पवंदो, हे बहितर इंतिहाई बहितर तरीक़ो आहे। हिकिड़ी पुराणे ज़माने जी ॻाल्हि अची वई, असांजो उस्तादु न ॿियो हुयो, मतिलबु सुभाणे उस्तादु फ़ोन करे साईं मुंहिंजो वाक़ई तूं कीअं ॿुधायो आहे हिते। हिकिड़ो ॻाल्हि हिकिड़ो वियो, हिकिड़ो मौलवी साहिबु हिकिड़ो वियो गोश्त वठणु कदा, गोश्त जीन जो वठणु वियो त साईं हुनखां चईंदा साईं तूं गोश्त ते किलो मूंखे घणे में ॾींदे। हुन चयो त हाणे आयो आहे हिकु पेशवा ऐं मुंहिंजी दुकान ते जीन चढ़ियो, हाणे मोटंदो बि न, हाणे कीअं मोटंदो। ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजो जमायती बि आहियां, हिनखे जीअं चवंदुमि इन जी मां ख़ल ईअं लाहे सघां थो। चई साईं ॿियनि खां जेको आहे ॿियनि खे छॾे ॾियो, बसि तव्हां खां जेको आहे 600 रुपया थींदा, ॿियनि खे छॾे ॾियो तव्हां खां 600 रुपया थींदा। साईं जो वाह वाह ख़ुदा जे वास्ते, ॿियनि खे न चए, जेको ॿियनि खां वठंदो उहो मां खां वठि, जेको ॿियनि खां वठे थो न ख़ुदा जे वास्ते मां खां उहो ई वठि। छो त बाज़ औक़ात ॿियनि खां तूं 550 वधा हूंदा, पर ज़ालिम मूंखे जो ईअं चवनि त साईं तोखां मां 600 थो वठां, बाक़ी ॿियनि खे छॾे ॾियूं था। पोइ साईं जो मूंखे इहो कुकड़ खे तूं जेको आहे तूं ज़िब नथो करीं, इहो क़ुरानी तूं ज़िब मूंखे थो करीं, इहो बि हिकिड़ो बहितर तरीक़ो अथव। तव्हांजो कंहिंसां बहितर तालुक़ात आहे, तव्हांजो कंहिंसां दोस्ती आहे, इंतिहा दर्जे जी दोस्ती आहे। पोइ माण्हू छा चवंदा साईं तोसां हे रेट आहे, ॿियनि सां न, तोसां हे रेट आहे, ॿियनि खे असां कटे था चऊं तोसां साईं हे रेट आहे। त पोइ दिलि में सम्झी वञो त हे पोइ जेको आहे तव्हांखे चङी तरह जेको आहे ज़िबा करे थो। चओ भाई महिरबानी करे दोस्ती क़ाइमी रहंदी, दाइमी रहंदी, ख़ुदा जे वास्ते जेको ॿियनि खां रेट वठंदो आहे न उहो ई रेट मूंखां वठि, कम से कम जेको तूं ॿियनि खां नफ़ो वठंदो मूंखां बि उहो वठंदे न, त पोइ इन में जेको दोस्ती में न बि तव्हां नाहे करे सघंदा। काफ़ी मामलात ते दोस्तनि सां ईअं थियो हूंदो, दोस्ती हवा वठणु वियासीं, असां मोबाइल वठणु वियासीं, असां मोटरसाइकिल वठणु वियासीं, या असां ॿियो को सामान वठणु वियासीं, त उनखे चयो आहे ख़ुदा जे वास्ते जेको ॿियनि बंदनि खे ॾींदो आहे मूंखे बि उन ई रेट में ॾियण जी कोशिशि कर, मां सां वधीक तूं जेको आहे अहसासु न कर। त इन तरीक़े खे जेको आहे ख़्याल सां बंदो नोट करण जी कोशिशि करे। त अलाह ताला फरमाए बातिल तरीक़े सां माल न कमायो। इहे बातिल इहे तरीक़ा सभु ॿुधायुमि, चोरी, व्याज, धोखेबाज़ी, हा ॿ नंबरी सां माल हासिलु करणु, हे सभु तरीक़ा बातिल तरीक़े में। अलाह ताला फरमाए इन तरीक़े में माल खे हासिलु न कयो। खाईंदव तव्हांजे लाइ सभु हराम आहे, टोटली हराम आहे। ॾिसो इस्लाम उहो मज़हब जेको तव्हांखे याने सुबुह सां उथण खां वठी करे राति जो सुम्हण ताईं सभु मसइला बयानु करे ॿुधाए पियो, सभु तरीक़ा क़ुरान हकीम तव्हांखे बयानु करे ॿुधाए पियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वास्ते सां। अलाह ताला फरमाए इहो अहिड़ो कमु न कयो, अहिड़ी तिजारत न कयो। पोइ अलाह ताला अॻिते इजाज़त ॾियईं इला अन तकूनू तिजारतन, हा हिकिड़ी ॻाल्हि आहे तिजारत करे सघो था, तिजारत करे सघो था, हिकु बातिल तरीक़े सां माल न खाओ। इहो बातिल तरीक़ो ॿुधायमि, जुआ जो कमु, हा साईं शर्त वारो कमु, सूद वारो कमु, ठगी वारो कमु, धोखेबाज़ी, इन खे अलाह ताला क़ुरान हकीम में बातिल चयो आहे। पर अलाह ताला फरमाए तिजारत करे सघो था।
तिजारत ॿुधाए करे अलाह ताला के इल्मु क़यामत ताईं इहो अलाह ताला के इहो इल्मु हो त मस्तूई माल वारा कुझु बि कमु करे सघनि था। तिजारत अलाह ताला इजाज़त ॾिनी न, पोइ अलाह ताला फौरी तौरु हिकिड़ो ॿियो क़ैद बि लॻायो। अलाह ताला फरमायो हीअं थी सघे थो, तव्हांखे इंसान खे पैदा मां कयो आहे न, हे ईअं बि थी सघे थो। अलाह ताला फरमायो इला अन तकूनू तिजारतन अन तराज़िम मिनकुम, तिजारत कयो था पर जेकॾहिं पाण में ॿई राज़ी थियो था पोइ तिजारत ठीकु आहे, राज़ी नथा थियो तिजारत कम ई न आहे। इहो कीअं? अलाह ताला फरमायो राज़ी पाण में थियो था न त पोइ तिजारत ठीकु आहे, पोइ जाइज़ आहे, पोइ हलाल आहे। जेकॾहिं अगरि तिजारत में राज़ी न आहियो न, कंहिं अॻिले बंदे बेदिली सां शइ ॾिनी आहे, तव्हां पैसा ॾिना सही पर बेदिली सां उन शइ ॾिनी आहे, पोइ बि जेको आहे तव्हांजे लाइ जाइज़ ऐं हलाल न आहे। तिजारत कयो था पर उन में राज़ी हुजणु तव्हांजो ज़रूरी आहे। जेकॾहिं राज़ी न आहियो न त पोइ इहा तिजारत तव्हांजी ठीकु न आहे, तव्हांजी पोइ तिजारत हराम आहे। उनजो मिसाल ईअं त मुंहिंजी मोबाइल 50,000 जी आहे, मार्केट में बि 50,000 ते वञे थी। मिसाल थो ॾियां हिकिड़ो, सभु शयूं इन जे मथां डिपेंड हीअं रखंदा वञो। मूंखे कंहिं दोस्त चयो साईं इहो मूंखे 30,000 में ॾे। अड़े बाबा तुंहिंजी खोपड़ी ख़राबु त न आहे? हाणे हे थिए त तिजारत थी न, अॻिलो मूंखे पैसा ॾींदो आहे, मां हुनखे ॾींदुमि मोबाइल, मूंखे चयोसीं मूंखे 30,000 में ॾे। अड़े बाबा तुंहिंजो खोपड़ी बि कमु करे नथी करे, 50,000 वारी शइ मां 30,000 में कीअं ॾींदुमि? 50,000 वारी शइ 30,000 में यार कीअं ॾींदुमि? न साईं मूंखे महिरबानी करे ॾियो। हाणे अॻिले बंदे खे तिजारत में मजबूर करणु हे हराम अमल आहे। या उनखे पैसा आसकारी साईं, पैसा मुंहिंजा 30,000 तव्हां रखो, मां बाद में तव्हांखां वठंदुमि, हाली मूंखे ज़रूरत न आहे। हे पैसा तव्हां इस्तेमालु बि भले कयो। हाणे साईं अॻिलो बंदो इस्तेमालु करे वियो, पर हिन ज़ालिम जी नियत इहा हुई त जीअं जो इहे पैसा खपाए त पोइ ठक चवंदोमांसि इहा मोबाइल ॾेई छॾ, पैसा मुंहिंजा रहियल आहिनि, इहा मोबाइल ॾेई छॾ। अलाह ताला फरमायो इहा तिजारत करणु हराम आहे, इन मां नफ़ो आयो इहो हराम आहे। अॻिले खे पैसा ॾेई करे मजबूर करणु, या अॻिलो इन ॻाल्हि ते एग्री न आहे त हे शइ मां तोखे ॾियां थो पर एतिरा पैसा न, जेतिरो मुनासिबु रेट हले थो मां ओतिरो वठंदुमि, पर हे इन ॻाल्हि ते दोस्त मजबूर करे न मूंखे एतिरे में ॾे, हे अलाह ताला फरमायो दुरुस्त तरीक़ो न आहे। तिजारत हुजे पर रज़ामंदी सां। हे अक्सर असांजे अंदरि इहे ख़ुराफ़ात अमल पता वञनि था। ॾिसो अलाह ताला जो इल्मु जेको आहे उहो क़यामत ताईं आहे, क़यामत खां बाद में बि अलाह खे इल्मु हुयो त सुभाणे मस्तूई माल वारा ईंदा, कहिड़ो कारोबार कंदा, कहिड़ो कारोबार न कंदा, क़यामत ताईं कहिड़ो सिलसिलो अॻिते जारी सारी रहंदो। अलाह ताला इन जे करे इहे तमामु आयतूं नोट था फ़रमायूं। पोइ अलाह ताला आख़िरी में फ़रमायो वला तक़्तुलू अनफुसकुम इन अल्लाह कान बिकुम रहीमा। इहा सॼी आयत पढ़ीसीं, तफ़सीर करे वियासीं। पोइ आख़िरी में अलाह ताला फ़रमायो पंहिंजे नफ़्सनि खे क़तल न कयो। जुआ जो पैसो खाईंदव, क़तल जो पैसो खाईंदव, ॿ नंबरी जो पैसो खाईंदव, हेरा फेरी जो पैसो खाईंदव, तिजारत कयो त अॻिले खे मजबूर थोरे पैसनि ते करे इहो पैसो खाईंदव, इहो माल खाईंदव। अलाह ताला फरमायो सभु तरीक़ा हराम आहिनि। पोइ अलाह ताला फरमायो वला तक़्तुलू अनफुसकुम, पंहिंजे नफ़्सनि खे क़तल जेको आहे न कयो। इन मां छा मुराद आहे? इन मां इहो मुराद आहे त इहे धोखेबाज़ी वारा कमु करे जॾहिं तव्हां मरंदव न, तव्हां पंहिंजे नफ़्स खे क़तल करे छॾियो, यानी जनम में पाण खे मोकिले छॾियो। यार जनम में वञणु इहो बि हिकिड़ो मौत आहे न। जनम में जेको बंदो वियो त यानी इज़त वारो बंदो जनम में थोरी वेंदो। इज़त वारो बंदो यादि रहणु खपे, इज़त वारो बंदो जेको जनम में थोरी वेंदो। यानी जंहिं फोश कमु कया हूंदा, गुनाह जा कमु कया हूंदा, मासियत वारा कमु कया हूंदा, अलाह जी रहमत खां सभ खां पहिरियां परे थियो हूंदो, पोइ अलाह ताला उनखे जनम में जेको आहे एंट्री कराई हूंदी। त अलाह ताला फरमायो पंहिंजे नफ़्सनि खे क़तल न कयो। मुराद इहा आहे त पाण खे जनम में दाख़िल न करायो, इहे हराम जा कमु करे, बल्कि अलाह ताला खां तौबा, पोइ ज़िंदगी में कमु थी विया, तौबा इस्तग़फ़ार कयो। पर माल कंहिंजो हयो अथव न, इहो मां ॻाल्हि वाज़े थो कयां, कंहिंजो माल कंहिंखे हयो अथव, पैसा कंहिंखे हया अथव, ठीकु ठाक पैसा कंहिंखे हया अथव, पोइ कंहिंखे 10 रुपया हया अथव, कंहिंखे 100 रुपयो हयो अथव, कंहिंखे 50 रुपयो हयो अथव, कंहिंखे लखु रुपयो, 2 लख, 3 लख, करोड़, 2, 3 अरब, जेतिरा पैसा हया अथव इहे पैसा माफ़ न थींदा। साईं ॻाल्हि ज़हन में अचे थी नथी अचे? पैसे वारी ॻाल्हि सम्झ में अचे थी न? पैसा कंहिंखे बि थोरा आया अथव, पैसा घणा आया अथव, न साईं कुझु बि न थींदो। घणा माण्हू मुतमिन हूंदा आहिनि त मां पैसा अॻिलनि खे ठोकिया आहिनि, पैसा मां खाधा आहिनि, नमाज़ पढ़ी आहे, पैसा माफ़ थी वेंदा। बेवकूफ़ आहे इहो बंदो। घणा असांजा मुस्लमान पैसा हिते करोड़ हुयो आहे न, अॼु हेॾां करे थो अचां, उमिरो करे थो अचां, इहे पैसा, अड़े तुंहिंजी खोपड़ी ख़राबु थी आहे ज़ालिम, तूं शरीयत खे भला इंतिहाई मज़ाक़ सम्झो आहे। घणा माण्हू ईअं मुतमिन हूंदा अथव, सही थो ॻाल्हि कयां। काफ़ी इन में काफ़ी दीनदार बि इन में मुतमिन हूंदा आहिनि, दीनदार
हिकिड़ो जाइल हुजे त पोइ हुनजी खणी हुनखे मार्केट खां ई छॾे करे चयो परे करे छॾियोसि। दीनदार बि हिन ॻाल्हि में मुतमिन हूंदा आहिनि। कंहिंखे पैसा आया न माज़ी में 10 लख 12 लख रुपया, बसि साईं नमाज़ पढ़ंदो न, उमिरि ते वियो हुउमि न, हाजी त मां करे आयुमि न, इन में इहे शयूं माफ़ु थींदियूं। मां चवंदो तूं बेवकूफ़ आहीं, पर दुनिया जो नंबर 1 तूं जेको आहे बेवकूफ़ आहे, इंतिहाई तूं बेवकूफ़ आहे, तुंहिंजो ज़हन हिते कम ई नथो करे। हिकिड़ो तूं हुकूकुल इबाद खे जेको डाको आयो आहे यार, वरी इहा तूं माफ़ी करे त हुकूकुल इबाद सां, हुकूकुल सां माफ़ी तूं कराई, इहा शइ त कंपेयर थींदी ई न, इहा शइ त माफ़ु थींदी बि न।